दोस्तो असां अॼु सिंध जे हिकु तारीख़ी माग ढली ते बीठल आहियूं। ही माग ज़िले मीरपुर ख़ास यानी तालुके मीरपुर ख़ास रतनाबाद के जो रतनाबाद खां उत्तर किलोमीटर पंध ते 108 में मौजूद आहे। ऐं हितां मक़ामी दोस्तनि जी जेके आहिनि साईं हिते ढली वारा पीर साहब आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त हितां पुराण वहंदी हुई, उते हिकिड़ी माई रहंदी हुई, उन जो नालो ढली हो, जेका ॿेड़ी ते चढ़ी माण्हुनि खे पतण पार कराईंदी हुई। बाद में जेको आहे सो हिते पीर साहब जिन आया, जेको साईं पहिरियों हिते पीर साहब तशरीफ़ फरमा थियो, उनजो नालो हो पीर दामन शाह। उहो हिते आयो, उनजे नाले सां हाणे ॻोठ दामन शाह मशहूरु आहे। जेको तारीख़ी हिसाब सां ही ॻोठ ढली बाद में पीरनि जे अचण खां पोइ मशहूरु थियो त कहिड़ी ढली के पीरनि वारी ढली। त हिन ढली खे हज़रत मियां शाह इनायत रिज़वी जेको सिंध जो बाक़ाइदे रिसाले वारो शाइर आहे, उन सुर सारंग में पंहिंजे में हिन माग खे यादि कयो आहे त उठो ढट पट पार कर, उठो सारो सवारो, मींहनि मूर न मटियो, वंगो वेचारो, उठा पट पुराण जा लकड़ी सामारो, वधी गाह वॾो थियो ते मुंहं में मोचारो, विजड़िन वरी कयो ढली ते ढारो, तराए तार कयईं वेहरे वारो, थधा वण वलहार जा जित सदर सुवारो, अखड़िन आरो ओॾाही इनायत चए। अॼु 23 सेप्टेम्बर सन 2025। महिरबानी।